जी नाज़रीन, खबर शामिल कंदासीं। पखो खां पखो में क़ाइम लंगर डंडा ते ताज़नि बरसातुनि में किरयल वणनि खे पंहिंजी जाइ ते बीहारण लाइ डिप्टी कंजर्वेटर एजाज़ टालपुर मशीनरी ऐं अमलो साण करे लंगर डंड पहुची वणनि खे ॿीहर ज़मीन अंदरि लॻाए छॾियो ऐं रस्तनि ते किरयल वणनि खे हटाए आम माण्हुनि जी अचवञ जा रस्ता बहाल कराए छॾिया आहिनि। उन हवाले सां वाइल्ड लाइफ खाते जे डिप्टी कंजर्वेटर एजाज़ टालपुर जो चवणु हो त तेज़ बरसातुनि ऐं तूफ़ान में लंगर डंड अंदरि लॻल क़दीमी वणनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो आहे ऐं केतिरा वण ज़मीन ते किरी पिया हुआ, जिन खे असुल हालत में आणण लाइ मशीनरी ऐं अमलो साण करे कमु शुरू करायो आहे ऐं वणनि खे ज़मीन अंदरि ॿीहर खोड़ियो वियो आहे जीअं हू ज़ाया न थियनि। जॾहिं त डंड ते वणकारी वधाइण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा पिणु लॻाया विया आहिनि जीअं माहौल जी बहितरी थिए। हिन वधीक चयो त लंगर डंड सिंध जो विरसो आहे जंहिंखे बचाइणु असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे। उन लाइ वाइल्ड लाइफ खाते जे ताउन सां भरपूर क़दम खणी रहिया आहियूं त जीअं ही क़दीमी बाग़ पंहिंजी सूंहं सोभिया ऐं असुल हालत में बरक़रार हुजे।